हिकड़ो गिरह हराम जो पेट में विझे न 40 ॾींहं उन जी दुआ कबूल न पवंदी। पुट सुजागायो साईं फरमाइनि था हिकड़ो लुकमो हिकड़ो गिरह हराम जो पंहिंजे पेट में विझे 7 आसमाननि मां उन माण्हू ते लानत ऐं फिटकार थी वसे। मां दामत तिलक लुकमत फी बतन, जैसी तई यो गिरह जो असर उन जे पेट में आ तैसी तई 7 आसमानन जा मलाइक उन जे मथा लानत ऐं फिटकार था वसे। अज फैशन बनजी वियो आ हराम कमाई, को भी सोचे न तो ही हलाल आ ही हराम आ ही जायज आ ही नाजायज आ। दुकानदार के एहसास ना है, दुकानदार खयानत तो करे, मिलावट तो करे, खुद भी हराम तो खाए, बच्चन के भी हराम तो खाराए। ऑफिसरा पुलिस वालो आ या वजीरा वकीला अमीरा नवाबा वींदे गरीबन तई ऐ मास्टरन जी त मां गाली न तो कया। सुभान अल्लाह सुभान जो ये तो उस्ताद है ना, ये अब्बा है ना, कौम जा अब्बा है ना। जेकरे को 70 थींदो त उन जो कोनो को मास्टर उस्ताद हुंदो न। वजीर आजम जो भी कोनो को मास्टर उस्ताद हुंदो, भली केडे बूते ते थी वने है उस्ताद उनन जा अगवान उनन जा सरवान हन। छा उस्ताद ये थींदो आ जी अज असा जा उस्ताद ता सिं दिसो क्लार्क ऐं मास्टर बिनी जो पाण में पैक्ट थियला पो बाबा पघार जेका थींदी न उन में जो चौथी पती तुंजी बाकी 3 हिस्सा मुखे ॾिजां, हिकड़े ॾींहं ते वञी सब सयूं करे। हाणे माशाअल्लाह हुकूमत वख पटी आ, हाणे यो फिंगर अंगूठा बायोमेट्रिक पर ज़िया सावरा खफ्ती ने जो भलो बोलियो वेठा है। ओ मिठा साईं फरमाइन था त जे पंहिंजे बच्चन के हलाल खारायो उन्हनि जा बच्चा फर्मा बरदार थींदा। छो त हलाल में हया हूंदो आ, हलाल में निमक हूंदो आ, हलाल जे अंदर राहत आ, सुकून आ, बरकत आ। पर जंहिंजे अंदर में हराम पवंदो आ उन जे अखियुनि मां हया निकिरी वेंदो, उन जे दिल मां तरस निकिरी वेंदो, मिस्कीन तड़पंदो पियो पर उन खे बाझ न ईंदी जंहिंजे पेट में हराम जा गिरह पियल हूंदा। ओ मिठा मदीने वारे साईं फरमायो त पाण भी हलाल खाओ, पंहिंजे बच्चन खे भी हलाल खारायो। चो सल्लल्लाहु अलैहि या